एतिकाफ़ सरकार मदीना राहत क़ल्ब व सीना फैज़ गंजीना साहिब मुअत्तर पसीना सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जंहिंजो फ़रमाने आली शान आहे। क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां सभिनी खां वधीक मुंहिंजे वेझो उहो शख़्स हूंदो जेको सभिनी खां वधीक मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो हूंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। उबय बिन खलफ़ जेको मक्के शरीफ़ जो वॾो ऐं मशहूरु काफ़िर हुयो, हिकु ॾींहुं उन कंहिं हंधा हिकु मुअल माण्हू जी पुराणी ॻरियल सड़ियल हॾी खणी रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं माअज़ल्लाह क़यामत जो इनकार कंदे चयाईं, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम, छा तव्हां असां सां इहो वाइदो कयो था त जॾहिं असां जूं हॾियूं पुराणियूं थी करे मुकमल सड़ी वेंदियूं त क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक असांखे उथारींदो ऐं नई ज़िंदगी ॾींदो। इहो चवण खां पोइ उबय बिन खलफ़ उन पुराणी हॾी खे हथ में पकिड़े भोरे छॾियो ऐं उन चूरे खे हवा में उॾारे छॾियो। वरी चयईं, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम, केरु आहे जेको उनखे ॿीहर ज़िंदा कंदो? उन ते प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम फ़रमायो, हा, उहो वॾियुनि कुदरतुनि वारो अल्लाह पाक आहे जेको तव्हांखे मौत ॾींदो, पोइ मरण खां बाद ज़िंदा कंदो ऐं तोखे जहन्नम में विझी छॾींदो। उन वक़्तु सिपारे 23 सूरह यासीन शरीफ़ जूं ही आयतूं नाज़िल थियूं। वदरब लना मसलन वनसिया ख़ल्क़ह क़ाल मन युह्यिल इज़ाम वहिय रमीम कुल युह्यिहा अल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रह वहुव बिकुल्लि ख़ल्क़िन अलीम। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं असांजी मिसाल ॾिए थो ऐं पंहिंजी पैदाइश खे विसारे वेठो। चवणु लॻो, अहिड़ो केरु आहे जेको हॾियुनि खे ज़िंदा करे जॾहिं त उहे बिल्कुलु ॻरियल हुजनि? अवां फ़रमायो, हिननि हॾियुनि खे उहो ई जीआरींदो जंहिं पहिरें भेरे उन्हनि खे बणायो ऐं उहो हर पैदाइश खे ॼाणण वारो आहे। उन्हनि आयतुनि जो ख़ुलासो हीअ आहे त हीउ इंसानु केतिरो बेवकूफ़ आहे जेको असांजे लाइ मिसाल बयानु करे थो ऐं पंहिंजी पैदाइश खे विसारे वेठो आहे। छा ही पंहिंजे पाण खे नथो ॾिसे त शुरू में ही हिकु गंदो नुतफ़ो हुयो जेको ॻरियल हॾी खां बि वधीक हक़ीर आहे। अल्लाह पाक पंहिंजी कामिल कुदरत सां उन में रूह फूकियो, हिकु पाणी जे क़तरे खे हथ पेर नक कन अखि ॾेई करे, धड़कंदड़ दिलि, सोचण वारो दिमाग़ ॾेई करे जीअरो जाॻंदो इंसानु बणाए छॾियो। हाणे उहो पंहिंजी तख़लीक़ खे विसारे वेठो, अहिड़ो मग़रूर थी वियो जो अल्लाह पाक जी कुदरत जो ई इनकार करे झगड़ो करणु आयो आहे। ऐं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फ़रमाए छॾियो, उन्हनि ॻरियल हॾियुनि खे उहो ई ज़िंदा कंदो जंहिं पहिरियां उन्हनि खे बणायो हो। जेको ख़ुदाए पाक हिकु पाणी जे क़तरे खे गोश्त, चर्बी, हॾी में तब्दील करे सघे थो, उहो हिननि ॻरियल हॾियुनि में ॿीहर साह बि विझी सघे थो। बेशक उहो अल्लाह पाक आहे, हर तख़लीक़ खे ख़ूब ॼाणण वारो आहे। जो इबरत से नहीं समझे दलाइल भी नहीं माने, क़यामत ख़ुद बताएगी क़यामत क्यों ज़रूरी थी। प्यारा इस्लामी भाइरो, क़यामत अचणी आहे, ज़रूरु अचणी आहे। मरण खां पोइ जीअरो थियणो आहे, ज़रूरु थियणो आहे। उहो उन रब काइनात जो वाइदो आहे जेको सभिनी सचनि खां वॾो सचो आहे, जंहिंजो कूड़ ॻाल्हाइणु नामुमकिन मुहाल आहे। हीउ उन रब्बुल आलमीन जो वाइदो आहे जंहिं ही दुनिया ठाही आहे। उहो ई हिकु ॾींहुं उनखे फ़ना करे छॾींदो, पोइ असांखे मरण खां बाद ॿीहर जहिड़ो कयो वेंदो। असांजे अमलनि जो हिसाबु थींदो। उन ॾींहुं नेकनि जे लाइ जन्नत हूंदी, पर अफ़सोस गुनहगार जेकॾहिं रहमत इलाही खां महरूम रहिया त जहन्नम संदन ठिकाणो थी वेंदो। जेकी माण्हू मरण खां पोइ ॿीहर जीअरो थियण खे नथा मञनि, उहे दरअसल अल्लाह पाक जी कुदरत खां जाहिल आहिनि। मके जे काफ़िरनि बि चयो हो, मरण खां पोइ जॾहिं असां ॻरियल सड़ियल हॾा थी वेंदासीं, छा असांखे ॿीहर जीअरो कयो वेंदो? उन ते फ़रमायो वियो, हाओ, तव्हांखे जीअरो कयो वेंदो ऐं उहा का मुश्किल ॻाल्हि न आहे। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। पोइ उहा फूक त हिकु हक़ली आहे
पोइ यकदम उहे खुलियल मैदान में पिया हूंदा। अल्लाह अल्लाह, हीअ आहे अल्लाह पाक जी कुदरत। ग़ैर मुस्लिम उनखे तमामु मुश्किल सम्झंदा हुआ त ॻरियल ऐं सड़ियल हॾनि में साह कीअं थो पइजी सघे, कीअं उनखे ॿीहर ज़िंदा करे सघिजे थो। अल्लाह पाक फरमायो, हीअ त सिर्फ़ु हिकु हकल हूंदी, बसि सूर फूकियो वेंदो, उन ई वक़्तु हज़ारे साल पुराणा मुर्दा बि क़बरुनि मां उथी पवंदा। असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत क़ाइमु थियण जो समूरो मंज़र बयानु फरमायो आहे। जीअं त हदीसुनि जे मुताबिक़ हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम पंहिंजे वात में सूर खयों बीठो आहे। जॾहिं अल्लाह पाक खे हुकुम फरमाईंदो पाण सूर फूकींदा, हीअ हिकु ख़ौफ़नाक रड़ जो आवाज़ु हूंदो। उन आवाज़ सां हिकु ज़लज़लो बर्पा थी वेंदो, तारा किरी पवंदा, चंड ऐं सिज पाण में टकराइजी ज़रा ज़रा थी वेंदा। जीअं ॿेड़ी विच समुंड में तूफ़ान जे सबबु थड़कंदी आहे, ज़मीन ईअं ॾकणु लॻंदी। उन वक़्तु क़यामत क़ाइमु थींदी, सभई मरी वेंदा। उनखां पोइ मलाइकनि ते बि मौत तारी थींदो। तमामु मलाइक मौत जो ज़ाइक़ो चखंदा। उन वक़्तु हिकु हय्यु व क़य्यूम रब करीम खां सवाइ को बि ज़िंदा न हूंदो। जेसीं ताईं अल्लाह पाक चाहींदो सभिनी ते मौत तारी रहंदो। पोइ अल्लाह पाक फरमाईंदो अर्श खणण वारा मलाइक ज़िंदा थी वञनि, पोइ हू जियरा थी वेंदा। पोइ हुकुम थींदो जिब्राईल ऐं मीकाईल अलैहिमुस्सलाम जियरा थियनि, पोइ उहे बि जियरा थींदा। हाणे अल्लाह पाक हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम खे हुकुम फरमाईंदो मरण खां पोइ जियरो करण जे लाइ सूर फूकियो। हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम टियों सूर फूकींदो, सो ही सूर फूकींदे ई तमामु रूह निकिरी ईंदा। अल्लाह पाक फरमाईंदो मुंहिंजी इज़त ऐं जलाल जो कसम, तमामु रूह पंहिंजे पंहिंजे जिस्मनि में हलिया वञनि। जीअं त तमामु रूह पंहिंजे पंहिंजे जिस्मनि में हलिया वेंदा, हाणे ज़मीन खुलंदी ऐं तव्हां सभई अल्लाह पाक जी बारगाह में हाज़िर थी वेंदा। ए आशिकान रसूल, क़यामत अचणी आहे, ज़रूरु अचणी आहे। हीअ अल्लाह पाक जी कुदरत जो हिकु नज़ारो हूंदो त हज़ारे साल पुराणा मुर्दा बि ॿीहर ज़िंदा थींदा। अल्लाहु अकबर। प्यारा इस्लामी भाइरो, असां मुसलमान आहियूं, असां अल्लाह पाक जी कुदरत खे बि मञूं था ऐं इहो बि यकीन रखूं था त क़यामत क़ाइमु थियणी आहे। असांखे मरण खां पोइ ॿीहर जियरो कयो वेंदो। हाणे थोरो उन मंज़र खे पंहिंजे तसव्वुर में आणियो। अफ़सोस उहो वक़्तु जॾहिं हीउ आसमान वेढ़ियो वेंदो, हीअ ज़मीन ट्रामे जे ज़मीन सां बदिली वेंदी। अफ़सोस जॾहिं नफ़ख़तुल बास थींदो, यानी ॿीहर जियरो करण जे लाइ सूर फूकियो वेंदो, कीअं क़बरूं खुलंदियूं। सदियूं अॻे मुअल माण्हू जिन जा हॾा बि ॻरी सड़ी मिटी थी चुका हूंदा, अल्लाह पाक जी कुदरत सां ॿीहर जियरा थींदा। हाओ हाओ असांखे ॿीहर उथारियो वेंदो, पर यादि रखो हीउ उथणु दुनिया में अचण जहिड़ो न हूंदो। असां हिन दुनिया में हिक ई अंदाज़ सां ईंदा आहियूं, को अमीर हुजे या ग़रीब, बादशाह हुजे या फ़क़ीर, डॉक्टर हुजे या इंजीनियर, आलिम हुजे या जाहिल, इबादत गुज़ार हुजे या गुनाहगारनि जो सरदार। जॾहिं दुनिया में ईंदा आहिनि त सभई बिना लिबास ईंदा आहिनि, सभई पंहिंजे जिस्म नंढे जिस्म सां ईंदा आहिनि, सभिनी जा नंढड़ा हथ नंढड़ा पेर हूंदा आहिनि। पर यादि रखो क़यामत में उथणु अहिड़ो उथणु न हूंदो, उहो उथणु आमाल जे मुताबिक़ हूंदो। असां हिन दुनिया में जहिड़ो अमल कंदासीं अहिड़े ई अंदाज़ में, अहिड़ी ई शिकिलो सूरत में मुतमइन या घबरायल, ख़ूबसूरत या बदसूरत, निदामत शर्मिंदगी सां रोअंदे ॻोढ़ा ॻाड़ींदे या ख़ुशियूं मल्हाईंदे उथंदासीं। अल्लाह पाक फरमाए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, ऐं जॾहिं क़बरूं खोटियूं वेंदियूं हर साह खे ख़बर पइजी वेंदी जेको उन अॻिते मोकिलियो ऐं जेको पुठियां छॾियो। यानी जॾहिं क़बरूं खोटियूं वेंदियूं, मुर्दनि खे ॿीहर जियरो करे हशर जे लाइ कढियो वेंदो, तॾहिं हर शख़्स ॼाणे वठंदो त उन दुनिया में कहिड़ा कहिड़ा अमल कया। जंहिं नेकियूं कयूं हूंदियूं उहो बि ॼाणे वठंदो, जंहिं गुनाह कया हूंदा उहो बि ॼाणे वठंदो। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखनि था, रिवायतुनि में आहे त जॾहिं को इंसानु मरी वेंदो आहे त उन जा अमल चाहे चङा हुजनि या बुरा, उन जे मथे जे भरिसां गॾु थी वेंदा आहिनि। जॾहिं उनखे गुस्ल ॾिनो वेंदो आहे, कफ़न पारायो वेंदो आहे ऐं
उन ते जनाज़े जी निमाज़ पढ़ी वेंदी आहे, उन्हनि तमामु वक़्तनि में उहे आमाल उन सां गॾु हूंदा आहिनि ऐं उन सां गॾु ई संदसि क़बर में लही वेंदा आहिनि। माण्हू मुर्दे खे दफ़न करण खां पोइ वापसि ईंदा आहिनि, पर क़बर में संदसि अमल उन सां गॾु रहंदा आहिनि। पोइ उन जा उहे अमल क़यामत ताईं साणसि गॾु रहंदा आहिनि, एसि ताईं जो जॾहिं क़बरूं खोलियूं वेंदियूं त मुआलनि खे ॿीहर जीअर कयो वेंदो। उन वक़्तु संदसि अमल चङा हुजनि या बुरा साणसि गॾु क़बर मां निकिरंदा। पोइ जॾहिं ही आख़िर जे हिसाब जे लाइ महशर जे मैदान ॾांहुं वधंदो, उन वक़्तु संदसि सभई अमल चङा हुजनि या बुरा गॾु थी वेंदा। उन्हनि मां को बि नंढो या वॾो विसारियो न वेंदो। उन जा ज़ाहिर ऐं लिकियल सभई आमाल साम्हूं अची वेंदा। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह ताला अलैह कंद लिखनि था, जॾहिं माण्हू क़बरुनि मां उथंदा त उन वक़्तु उन्हनि जा आमाल बि गॾु उथंदा। जेकॾहिं उहो शख़्स फ़रमान बरदार हूंदो, नेक अमल करण वारो, गुनाहनि खां पासो करण वारो हूंदो त दुनिया में बि उन जा अमल उन जो साथ ॾींदा ऐं जॾहिं क़बर मां उथंदो त उन वक़्तु बि उन जा नेक अमल खेसि क़यामत जे होलनाकियुनि खां बचाईंदा, उन जी ग़मख़्वारी कंदा, उनखे पंहिंजाइप ऐं महबत ॾींदा। जॾहिं बि बानो जहन्नम या क़यामत जे ॾींहं जे होलनाक मंज़रनि खे ॾिसंदो त उनखां डिॼंदो, रोअंदो त संदसि नेक अमल चवंदो, ए मुंहिंजा प्यारा दोस्त, इहे सभई शयूं यानी जहन्नम जी बाहि, क़यामत जे ॾींहं जूं होलनाकियूं अव्हां जे लाइ न आहिनि। जेकी अल्लाह पाक जी फ़रमान बरदारी कनि था उन्हनि खे हीअ सज़ा न ॾिनी वेंदी। हिन सज़ा जा हक़दार त उहे आहिनि जेकी अल्लाह पाक जे हुक्मनि जी नाफ़रमानी कनि था, उन जे निशानियुनि खे कूड़ो चवनि था, पंहिंजे ख़्वाहिशुनि जे पुठियां हलनि था। ए प्यारा, तूं त फ़रमान बरदार बानो आहीं। हज़रत अमर बिन कैस रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, मुसलमान जॾहिं पंहिंजी क़बर मां निकिरंदो त उनजो अमल ख़ूबसूरत शिकिल ऐं बहितरीनु ख़ुशबू जी सूरत में संदसि इस्तक़बाल कंदो ऐं उनखां पुछंदो, तूं मूंखे सुञाणी थो? बानो चवंदो, तूं निहायत ख़ूबसूरत आहीं, तमामु ख़ुशबूदार बि आहीं, पर मां तोखे सुञाणा नथो। उनजो अमल चङो अमल चवंदो, दुनिया में तूं बि इन ई तरह हुएं, तुंहिंजी ख़ुशबू यानी तुंहिंजो किरदारु, तुंहिंजा अमल ऐं तुंहिंजी सीरत तमामु प्यारी हुई। मां तुंहिंजो नेक अमल आहियां। जेसि ताईं तूं दुनिया में रहे मां तो ते सुवार रहियो आहियां ऐं यानी तोखे ख़्वाहिशुनि खे रोके रखियो, तोखे नेकियुनि में मसरूफ़ रखियो। अॼोके ॾींहुं तूं मूं ते सुवार थी वञ। उहो नेक मुस्लमान जो हाल हूंदो जॾहिं त काफ़िर जो अमल संदन इस्तक़बाल निहायत ई बुरे ऐं सख़्तु बदबूदार शिकिल में हूंदो। जॾहिं इंसानु क़बर मां उथंदो त उनजो बुरो अमल ईंदो ऐं पुछंदो, छा तूं मूंखे सुञाणी थो? काफ़िर चवंदो, तूं केतिरो बदसूरत आहीं, तो मां कहिड़ी अजीब बदबू अची रही आहे, मां तोखे नथो सुञाणा। उनजो बुरो अमल चवंदो, तूं बि दुनिया में ईअं ई बदबूदार हुएं, मां तुंहिंजो बुरो अमल आहियां। दुनिया में तूं मूं ते सुवार रहें, अॼु मां तो ते सुवार थींदुसि। अल्लाह अल्लाह। प्यारा इस्लामी भाइरो, गौर करियो, क़यामत जे ॾींहुं क़बरुनि मां उथण जो मंज़र केतिरो भयानक ऐं होलनाक हूंदो। सॼी मख़लूक क़बरुनि मां उथी रही हूंदी। हर को पंहिंजे पंहिंजे अमल खे ॾिसी रहियो हूंदो। को पंहिंजे अमल खे ॾाढो बदसूरत ऐं निहायत बदबूदार ॾिसंदो, को पंहिंजे अमल खे निहायत ख़ूबसूरत ऐं ख़ुशबूदार ॾिसंदो, को पंहिंजा आमाल ॾिसी करे शर्मसार थी रहियो हूंदो, को सुकून माणे रहियो हूंदो, कंहिंखे पंहिंजे अमलनि ते पछताव थींदो, को ख़ुशियूं मल्हाए रहियो हूंदो। जंहिं जहिड़ा अमल कया हूंदा उनखे अहिड़ो ई बदिलो मिलंदो। हज़रत मिसवर बिन मखज़मा रहमतुल्लाह ताला अलैह निहायत ई नेक बुज़ुर्ग हुया। हिकु ॾींहुं सदन साम्हूं कंहिं ही आयतूं पढ़ियूं जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीति आहे, यादि कर जंहिं ॾींहुं असां परहेज़गारनि खे रहमान ॾांहुं महिमान बणाए वठी वेंदासीं ऐं ॾोहारियुनि खे जहन्नम जी तरफ़ उञारो हकलींदासीं। अल्लाह अल्लाह। हिननि आयतुनि में ॿुधायो वियो त जेकी मुतक़ी आहिनि, परहेज़गार आहिनि, गुनाहनि खां बचण वारा, नेक अमल करण वारा आहिनि, जॾहिं माण्हू क़बर मां उथारिया वेंदा त उन्हनि खे महिमान बणाए करे अल्लाह पाक जे दरबार में हाज़िर कयो वेंदो। जॾहिं त जेकी मुजरिम हूंदा, गुनाह जे बाज़ार खे गरम करण वारा हूंदा, उन्हनि खे जहन्नम जी तरफ़ हकिलियो वेंदो। हज़रत मिसवर रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं ही आयतूं ॿुधियूं त आजिज़ी कंदे फ़रमायो, अफ़सोस, मां मुजरिम आहियां, मुतक़ी न आहियां। ए तिलावत करण वारा, ही आयतूं ॿीहर पढ़। उन वरी उहे ई आयतूं पढ़ियूं त संदन ख़ुदा जे ख़ौफ़ जी सख़्ती सबबि हिकु नारो लॻायो, उन सां ई गॾु संदन रूह जिस्म खां जुदा थी वियो। अल्लाहु अकबर। काश असांखे बि ख़ौफ़ ख़ुदा जी दौलत नसीब थी वञे। अफ़सोस, उहो हांव ॾाराईंदड़
मंज़र। अफ़सोस क़ब्र में कई सालनि जी अकेलाई खां पोइ रब क़हार जे हुज़ूर हाज़िरी जो वक़्तु। अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर असांजे हक़ में छा आहे इहो बि नथा ॼाणूं। अफ़सोस ख़बर न आहे रहमत इलाही जा हक़दार बणिजी करे चङी हालत में क़ब्र मां उथारिया वेंदासीं या मुजरिम बणाए करे उथारिया वेंदासीं। असां नथा ॼाणूं। अल्लाह न करे जेकॾहिं मुजरिम बणिजी करे उथारिया वियासीं त यकीन कयो सख़्तु परेशानी जो मुंहुं ॾिसणो पवंदो। ए आशिक़ाने रसूल, जॾहिं मुर्दा जीअरा थी करे क़ब्रुनि मां उथंदा उन वक़्तु असां पंहिंजे लाइ नेक हुजण ई पसंदि कंदासीं। त असांखे घुरिजे त दुनिया जे अंदरि जेतिरियूं थी सघनि वधि खां वधि नेकियूं कयूं ऐं आख़िरत जे लाइ समर तयारु कयूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ